मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॿियनि खां वधीक हूंदो। हज़रत समर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे, मुझे आका मदीने वारे मीर फरमायो, बेशक हर नबी जे ले होज़ा, बेशक हर एक उन्हनि हज़रातनि मां फ़ख़ुर कंदड़ हूंदो त कंहिं वटि घणा था अचनि ऐं आउं यकीनन उम्मीद रखां थो त मूं वटि अचण वारा घणा माण्हू हूंदा। इन हदीस मां हर एक नबी सगोरे ले हौज़ साबित आहे ऐं हिन हदीस में आहे त नबी सगोरा अचण वारनि ते फ़ख़्र कंदा। उन मां मुराद उम्मत आहे, छो त हर हिकु नबी पंहिंजी उम्मत ॾिसी ख़ुशि थींदो ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सभिनी खां पंहिंजी घणी उम्मत ॾिसी ख़ुशि थींदा। जीअं मुंहिंजे आका मदीने वारे मीर लअरजू यानी उम्मीद रखां थो त सभिनी खां मुंहिंजी उम्मत घणी हूंदी। उम्मीद बिमाना यकीन ऐं तमाम नबियन सगोरन जी उम्मत घणी होंदी। जीअं हिक रवायत में आ त तमाम जन्नती इंसानन जो सिफ़ो 120 होंदियूं, जन मां 80 सिफ़ो मुझे आका मदीने वारे मीर जी उम्मत जो होंदियूं, बाकी 40 सिफ़ो तमाम अंबिया किराम जी उम्मत जो होंदियूं। असां यहाँ के अल्लाह ताला रमज़ान मुबारक महीनो नसीब फरमायो, असां अवां रोज़ा रखूं था। सही मुस्लिम जुल्दे अव्वल जी हदीस ॿुधो, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रवायत कनि था त मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो, हर चङो अमल आदम जी औलाद जो हिक जे बदिले ॾहूण खां वधंदो वञी 700 बीनाई ताईं पहुचे थो। अल्लाह अज़्ज़ व जल फरमायो, रोज़ो मुझे ले यानी उहो ॿियनि अमलनि खां निरालो शान रखे थो ऐं आउं उन रोज़े जी जज़ा ॾींदुसि। हिन मुंहिंजी रज़ा ख़ातिर पंहिंजे खाइण पीअण खे छॾियो आहे ऐं रोज़ेदार जे लाइ 2 फ़रहतूं आहिनि। हिक फ़रहत यानी सुकून रोज़े खोलण महल ऐं ॿी फ़रहत क़यामत में जॾहिं पंहिंजे रब जो दीदार कंदो त उनखे सुकून मिलंदो। यकीनन रोज़ेदार जे वात जी बोए अल्लाह ताला वटि मुश्क खां भली आहे। मोमिनो ॾिसो त अल्लाह ताला केॾो मेहरबान आहे जो हुन जे वात जी ज़ाहिर बदबू आहे पर हुनखे रब करीम मुश्क खां बि वधीक अफ़ज़ल करार ॾिनो आहे। हदीस में क़ाल अल्लाह अज़्ज़ व जल या यक़ूल अल्लाह अज़्ज़ व जल अचे त इन मां मुराद हदीस कुदसी आहे, यानी हज़रत जिब्रील या ॿिए कंहिं बि मलाइक जो वास्तो न हुजे बल्कि अल्लाह ताला जे फ़रमान अक़दस जी रसाई मुझे आका मदीने वारे मीर ते पहुचे थी। एदा मुसलमान मौजा ऐं तुंहिंजा चङा कहिड़ा कम आहिनि पर मुंहिंजो आका मदीने वारो मीर रहमत वारो हबीब असांखे मिलियो ऐं उन रसूलुल्लाह जे सदके जेको महीनो मिलियो उहो बि रहमतुनि भरियो मिलियो। दोस्ताने गिरामी, हिन हदीस में अन अजज़ी ऐं अन इज्ज़ा मालूम थियो त अल्लाह तबारक व तआला जल शानहु मन वालो फरमाए रहियो आहे, हिकु त इन्हीअ जो अजर मां पाण ॾींदुसि, ॿी माना त इन्हीअ जो अजर मां रब पाण आहियां। असां खे आका मदीने वारे मीर जे सदके इनाम निहारियो। रमज़ान मुबारक जो चंड नजर आयो, अल्लाह ताला जन्नत जा दरवाजा खोलाए छॾिया, जहन्नम जा दरवाजा बंद करे छॾिया। उहे काइनात जेके भी सरकशी जिन्न ऐं शैतान आहिनि, हालांकि वॾे शैतान जे लाइ अल्लाह ताला जो हुकुम थींदो आहे, जिब्रील जी रब्बे जलील अॼु हिनखे कड़ा खणी वञ, ज़ंजीर खणी वञ, हिन जे गिचीअ में गटर विझी समुंड जे तरे में हिनखे वञी क़ैद कर तां त मुंहिंजे महबूब जा उम्मती दिल खोले मूं अल्लाह जो ज़िक्र ऐं शुक्र कनि।
को इए न चवे त असांखे शैतान वरगलायो को इए न चवे त जे शैतान न वजे हा त मां रोज़ा रखां हा तिलावत कयां हा ज़िक्र अज़कार कयां हा जी मुंहिंजा मौला वञ जिब्रील वञी करे शैतान खे कैदी बना जन्नती हूरों जॾहिं जन्नत जा सेर कंदियूं आहिनि हिक ॿिए ॾांहुं निहारींदियूं हैरत मां निहारींदियूं हू हुन ॾांहुं पई निहारे हू हुन ॾांहुं पई निहारे अदी ख़ैर त आहे चई हा ख़ैर आहे अदी तोखे कुझु महसूस थिए थो चई हा छा थो महसूस थिए जन्नती हूरों थियूं चवनि अॼु जन्नत जी खुशबू अजीब थी वई आहे जन्नत में रहण वारियूं हूरूं हैरान आहिनि त जन्नत जी खुशबू तब्दील थी वई आहे जन्नत जे निज़ारनि जी मुअत्तराना माहौल में तब्दीली अची वई आहे अजीब क़िस्म जी मुअत्तर हवा लगी रही आहे जेका काल ताईं त न हुई ॿुधायो वेंदो आहे ए हूरो ख़ामोश थियो हैरान थियण जी ॻाल्हि न आहे ओ मुंहिंजा मौला अॼु कहिड़ो ख़ासि करम थियो आहे अल्लाह ताला जे तरफ़ खां बुधायो वेंदो आहे ए हूरो अॼु दुनिया ते मुंहिंजे महबूब जी उम्मत ॾांहुं रमज़ान जो महीनो अची वियो आहे रमज़ान मुबारक महीनो इन दुनिया में ईंदो आहे चंड नज़र असांखे हिते ईंदो आहे आसमाननि खां मथे रब्बे काइनात जी जन्नत जा नज़ारा तब्दील थी वेंदा आहिनि हूरो हैरान रहिजी वेंदियूं आहिनि त वाह वाह मुंहिंजा मौला अहिड़ी फ़रक़त ऐं सुकून वारी हवा जन्नत में घुलाए छॾी अथई हाणे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात रमज़ान मुबारक जे चंड नज़र अचण सां उहो रोज़ेदार जेको रोज़े ॾांहुं माइल थींदो आहे अल्लाह जी रज़ा जे रस्ते रोज़ो रखंदो आहे रोज़ो अल्लाह जी उहा इबादत आहे जेका पहिरियां इबादत आहे तूं असां निमाज़ पढ़ूं वुज़ू कंदा आहियूं ख़बर पवंदी आहे निमाज़ पढ़ंदा आहियूं ख़बर पवंदी आहे रुकू सजदा कंदा आहियूं ख़बर पवंदी आहे तिलावत क़ुरान करीम कंदा आहियूं ख़बर पवंदी हाजी हज ते वेंदो आहे एहराम बदल हूंदो ख़बर पवंदी त अरफ़ात मिना मुज़दलिफ़े में वेठो आहे बैतुल्लाह जो तवाफ़ करे रहियो आहे ख़बर पवंदी आहे त ही कहिड़ी इबादत करे रहियो आहे लेकिन मुस्लमान रोज़ो उहा इबादत आहे जेको रोज़ेदार ऐं ख़ुदा खां सवाइ ॿिए खे ख़बर न हूंदी आहे उहो राज़ आहे ही राज़ ऐं न्याज़ जो ॻाल्हियूं आहिनि जेका बंदे ऐं परवरदिगार जो पाण में होंदियूं आहिनि छो त रब चवे थो त इहो रोज़ो मुंहिंजे लाइ जेका हालांकि नमाज भी सजदो खुदा जो आहे नमाज फर्ज खुदा जो आहे हज फर्ज खुदा जो आहे ज़कात अल्लाह जे तरफ खां मुक़र्रर कई वई आहे ए दोस्तान गिरामी सभई इबादतूं पंहिंजी जाइ ते लेकिन जॾहिं रोज़े रमज़ान मुबारक जो चंड नज़र ईंदो आहे हाणे हिक हिक सात जे अंदर अल्लामा मुफस्सिर क़ुरान बुलबुल मदीना फरमाइनि था त हिक हिक सात जे अंदर अल्लाह ताला ऐलान कंदो मलाइको जी मुंहिंजा मौला अॼु मूं ख़ुदा जी रहमत जा दरवाज़ा खुलियल आहिनि मूं ख़ुदा जी रहमत जो बेकिनार बगर वगी रहियो आहे इन समुंड मंझि वोता खाईंदड़ गुनहगारनि खे मां रब बख़्शण थो चाहियां हिक हिक सात जे अंदर 10 लख जहन्नमी जहन्नम मां आज़ाद थो कयां ये लम्हा गुजरंदा वेंदा जुमे जी रात ईंदी आहे हालांकि अल्लाह खे इल्म स्तार लोयोबा अल्लाह गुयूबा जानन हार जानंदो आहे इन्हीअ जे बावजूद मुंहिंजो पाक परवरदिगार फरमाईंदो मलाइको जी मुंहिंजा मौला केतिरा बाना जहन्नम मां आज़ाद थिया हिसाब लगाए ॿुधाईंदा मुंहिंजा मौला जेको तो हुकुम फरमायो उन हुकुम जे मुताबिक़ हेतिरा बाना बख़्शा विया रब फरमाईंदो आहे मलाइको हाणे जुमे जी रात आई आहे जुमो ईद जो रिहाड़ो आहे ईद जे रिहाड़े दुश्मन के माफ़ कंदो आहे जॾहिं भाकुर पाए मिलंदा आहिनि दिलि जा बुग़्ज़ कीना कढंदा आहिनि सहाबत जो मुज़ाहिरो कंदा आहिनि त मां रब उन्हनि खे बख़्शे छॾींदो आहियां हाणे रमज़ान मुबारक जो महीनो आहे ए मलाइको
जुमे जी रात आई आ हाणे अग में जेतरा बख्श कया विया उन जे ॾींहं जेतरा बाना मां हिक हिक लम्हे में बख्शे रहियो आहियां इए कंदे ॿी जुमे जी रात ईंदी आहे वरी रब्बुल आलमीन जे तरफ़ खां हुकुम थींदो आहे ए मलाइको केतिरा बाना जहन्नम आज़ाद थिया या अल्लाह करीम केतिरा रब फरमाईंदो आहे जेतिरा बख्श कया विया हाणे उन जे ॾींहं जेतिरा बाना मां रब वरी बख्शण थो चाहियां टी जुमे जी रात ईंदी आहे चौथी जुमे जी रात ईंदी आहे हत्ता के जॾहिं ईद जी रात ईंदी आहे शवाल जो चंड नज़र ईंदो आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे मलाइको जी मुंहिंजा मौला ॾियो त ख़बर केतिरा बाना जहन्नम आज़ाद थिया या अल्लाह करीम तूं ॼाणंदड़ अल्लाह ग़ुयूब पर जे पुछी थो त असांजे दफ़्तर में हेतिरो तइदाद आहे रब फरमाईंदो जेतिरा बाना रमज़ान मुबारक में बख्शा विया उन जे ॾींहं जेतिरा बाना मां रब जे ईद जी रात बख्शे थो छॾियो अंदाज़ो लगायो त मुझे पाक परवरदिगार जो केॾो कुर्बा केडी मेहरबानी केडी नवाज़िश दोस्तान गिरामी असां वो रोज़ो अल्लाह जी रज़ा वास्ते रखंदा आहियूं सहरी जो ऐलान ईंदो आहे उथो मोमिन रोज़ो रखो हाणे रोज़ेदार मुंहिंजी अम्मा जीजल भेण न्याणी उथंदी आहे रोज़े जे लाइ ताम तैयार कंदी आहे सहरीअ जो इंतज़ाम कंदी आहे मुंहिंजो बोरची भाउ पंहिंजे कम में लॻी वेंदो आहे हू रोज़ेदारनि जो आम ॾिहाड़नि ॾे ताम तैयार कयो वेंदो आहे लेकिन हाणे रोज़ेदार जे लाइ सहरीअ जो इंतज़ाम थी रहियो हूंदो आहे उनजो उहो पसीनो उहो फखर आम नागे मुश्क खां वधीक मुअत्तर अल्लाह जी बारगाह में हूंदो आहे उनजो हो खाधो पचाइण रोज़ेदारनि जे लाइ इंतज़ाम करण इबादत में हूंदो आहे हाणे जॾहिं उहा असांजी जीजल अम्मा भेण न्याणी या असांजी घरवारी पंहिंजे बच्चनि जे साम्हूं दस्तरख़्वान लॻाईंदी आहे दस्तरख़्वान लॻी वेंदो आहे सहरीअ जे इंतज़ाम जे लाइ ग़रीब अमीर जहिड़ो बि ताम लॻी वेंदो आहे गॾिजी करे जॾहिं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कंदा आहिनि खाइण शुरू कंदा आहिनि मुंहिंजो रब थो फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल मुतस्सहिरीन बेशक अल्लाह ऐं उन जा फरिश्ता दुरूद मोकिलीन था रहमतूं मोकिलीन था सहरी करण वारे जे मथां रोज़े रखंदड़ सहरी कंदा कयो के माण्हू फ़ख़ुर सां चवंदा साईं अॼु मां बुख ते सर रोज़ो रखियो आहे अदा तो सर रोज़ो फ़र्ज़ त पूरो कयो पर ही अल्लाह जे रहमतुनि जो जेको ऐलान हो न ख़ुशनसीबीअ खां तूं रहिजी वई भली पाणीअ जो ढुक ई पीअंदा कयो हिकिड़ी खजूर खाईंदा कयो पर सहरीअ जे वक़्तु ज़रूरु कुझु खाओ जॾहिं अवां खाईंदव त अल्लाह उन जा फ़रिश्ता उन सहरीअ जे सदके अवां जे मथां रहमतुनि जो नुज़ूल फरमाईंदा आहिनि हाणे उहो रोज़ेदार उनजो ताल्लुक़ दुनिया खां ख़त्म थी वियो नमाज़ 5 वक़्त फ़र्ज़ा पढ़े थो पर उनजो रोज़े जो ताल्लुक़ मुंहिंजे पाक परवरदिगार सां ॻंढापो ॻंढिजी वियो आहे हाणे उहो रोज़ेदार ॼाणे त रब ॼाणे रोज़ो रखी सुम्ही रहियो गिग पई गड़े खोंगरा पियो हणे केतिरी बि हालत में सुतल लेकिन भिटाई फरमाए थो से सुताई सुहन इबादत तन जी उहे सुतल हूंदा आहिनि पर रोज़ेदार भली वो इबादत न पियो करे पर रोज़ेदार उनजो सुम्हण बिहाणे इबादत में शुमार उन जे वात जी बू अल्लाह जी दरबार में मुश्क खां वधीक मुअत्तर दोस्तान गिरामी वो रोज़ेदार हाने रोज़ो रखी अल्लाह जी रज़ा वास्ते रब जी रज़ा वास्ते रोज़े में हूंदो सॼो ॾींहुं रोज़ो रखण खां पोइ जॾहिं शाम जो टाइम थींदो अफ़्तारी जो वक़्तु क़रीब ईंदो उन रोज़ेदार सब्र कयो रुगो रोज़े जो मक़सद इहो कोन्हे
त मानी पाणी का मना थी बस वो सजो ॾींहुं रोज़ो रखियो फेसबुक सोशल मीडिया ते गैर ज़रूरी गैर शरई आराम शयुनि जो वेठो तूं निज़ारा करी न न मुंहिंजा मुस्लमान भाउ अखियुनि जो रोज़ो आहे ज़ुबान जो रोज़ो आहे हथ जो रोज़ो आहे पेरनि जो रोज़ो आहे कननि जो रोज़ो आहे दिमाग़ जो रोज़ो आहे अस्सौमु ली व अना अजज़ी बिही व अना उजज़ा बिही रोज़ो अल्लाह लाइ आहे जॾहिं तो रब जे लाइ रोज़ो रखियो त हाणे तुंहिंजो ताल्लुक़ अल्लाह सां गॾिजी वियो आहे पोइ बि अहिड़ो अमल न कर जंहिंमें रब जो नाराज़ को मिले अल्लाह जी रज़ा चाहीं थो अल्लाह जे हवाले थी वियो आहे रब जी रज़ा जे लाइ तो रोज़ो रखियो आहे त हाणे पुठियो वञ वाट कंधम फेर जे केॾहीं न त लाणे फेर लपाट लॻंदी लतीफ़ चवे पांजे अखियुनि जो रोज़ो रख पांजे हथनि सां कंहिंखे ईज़ा न पांजी ज़ुबान सां कंहिंजी किला न कर कंहिंखे घटि वधि न ॻाल्हाए कंहिंजी गीबत न कर कंहिंखे तड़को दहमान न ॾे हाणे तुंहिंजी ज़ुबान जो बि रोज़ो आहे पंहिंजा कदम पेर कंहिं गुनाह जे इरादे सां काॾे खणी न वञ कदम खण त अल्लाह जे घर ॾांहुं खण मस्जिद ॾांहुं तिलावत जे लाइ खण निमाज़ जे लाइ खण छो त निमाज़ी जॾहिं निमाज़ जे लाइ वुज़ू करे निकरंदो आहे मस्जिद न ईंदो आहे रस्ते में उनखे जेके नेकियूं मिलनि थियूं हज़रत जिब्रील अमीन जहिड़ो रूहुल अमीन मलाइक बि ॻणे न सघंदो आहे वो बंदो जने अल्लाह के दरवाजे ते ईंदो मस्जिद के दरवाजे ते ईंदो देता गए फरिश्ताओं दरवाजे पे मुनादी हट जाओ के फिरदौस में जाता है नमाजी वो नमाजी नमाज ले ईंदो अल्लाह जी दरबार में बीठो हूंदो हाणे बंदे ऐं रब जो ताल्लुक़ आका फरमायो अस्सलातु मिअराजुल मुमिनीन नमाज ते अची बजाए इन जे जो टिखा नफिल पढ़ी वॾियूं सूरतूं पढ़ी तुंहिंजो ख़्यालु दुनियावी कारोबार ना हलियो वञे बच्चन ॿार ना हलियो वञे भली मुख़्तसर नंढड़ी सूरत पढ़ पर तुंहिंजो ताल्लुक़ ऐं निस्बत रब सां गंढियल हुजे तुंहिंजा ख़्यालात बेहंद न वञनि 7 दफ़ा तस्बीह सुभान रब्बियल अज़ीम सुभान रब्बियल आला पढ़ण जी ज़रूरत न आहे भली 3 भेरा तस्बीह पढ़ पर तुंहिंजो तवज्जो न तस्बीह ना हुजे तुंहिंजो सजदो अल्लाह जी दरबार में हुजे इहो तसव्वुर कर त मां पंहिंजे पाक रब खे ॾिसी रहियो आहियां जेकॾहिं तो में इहो तसव्वुर नथो अचे इहो त ख़्यालु कर त मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे पोइ जॾहिं तुंहिंजो रब तोखे ॾिसी रहियो आहे न उन बंदे जी बंदगी बंदो आयो अल्लाह जी बारगाह में रब जे घर में आयो हथड़ा ॿधी अदब सां बीठो अल्लाह जी तस्बीह पढ़ी सना पढ़ी सूरतुल फातिहा पढ़ी खुदा का दुआओं घुरी सूरत मिलाए रुकू जे अंदर अज़मत किबरियाई जो बयान कयई सजदे जे अंदर रब जी वहदानियत वॾाई जो बयान कयई तहियात में खतड़ा बधियो पाक रब जी दरबार में बैठो मदीने वाले मीर ते दुरूद भी पढ़े तो अल्लाह जे महबूब जे जिक्र अज़कार जे सदके हू मेराजुल मुमिनीन माने रहियो रब मलाइकन में खुश थींदे फरमाईंदो मलाइको जी मुंहिंजा मौला फज़कुरूनी अज़कुरुकुम मुंहिंजो वाइदो जी मुंहिंजा मौला हुन मुंहिंजो ज़िक्र कयो मां तव्हां मलाइकन में ने बाने जो ज़िक्र थो कयां ॾिसो त इहो बानो ख़ुदा जी बारगाह में अॼु कीअं रुकू करे रहियो आहे कीअं सजदो करे रहियो आहे कीअं गिड़गिड़ाए रहियो आहे कीअं बख़्शिश घुरी रहियो आहे ओ मलाइको जी मुंहिंजा मौला हाणे मां रब उनखे इहे इनायतूं ऐं नेमतूं थो अता फरमायां जो इहो जॾहिं मुंहिंजो थी वियो आहे त मुंहिंजी हर शइ इन्हे वो हदीस शरीफ में इंदो रब्बुल आलमीन फरमाए तो मां बाने जा हथ बंजी वेंदो आहियां जन सां हू कमकार कंदो मां बाने जी ज़ुबान बंजी वेंदो आहियां जन सां हू ॻाल्हाईंदो मां बाने जूं अखियूं बंजी वेंदो आहियां जन सां हू ॾिसंदो मां बाने जा कन बंजी वेंदो आहियां जन सां हू ॿुधंदो मां बाने जा पेर बंजी वेंदो आहियां जन सां हू हलंदो अंदाज़ो लगायो अल्लाह इन्हनि शयुनि खां पाक
पर उन्हें बंदे जी निस्बत ताल्लुक जे करे रब फरमाईंदो आ बंदा पो तुझी मुंहिंजी दूरी आहे कान जॾहिं तू मुंहिंजो आन तू मुंहिंजो थी त ॾेखार इस्तेमाल तोखे केॾा इनाम एज़ाज़ तो ॾियां। ए दोस्तान गिरामी सहरीअ में अल्लाह जे रहमतुनि जो नुज़ूल थींदो आहे लेकिन जॾहिं अफ़्तारी जो टाइम ईंदो आहे शरबत भी पियो हूंदो आहे मानी पई हूंदी आहे ॻोड़ पिया हूंदा आहिनि पानी पियो हूंदो आहे लस्सी पई हूंदी आहे ग़रीबी हाल जहिड़ो हाल आहे हाल सारो अफ़्तार जो इंतज़ाम कंदो आहे। मुंहिंजे दोस्तो अज़ीज़ो अल्लाह जे प्यारे कलीम हज़रत मूसा नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जी बारगाह में दुआ घुरी मुझा मौला मां तुझो कलीम आया तुझी दरबार में दुआ घुरम मुखे पंहिंजो दीदार करा तो फरमायो या मूसा नंतरानी न ॾिसी सघंदे या इलाह आलमीन तू मूंसां कलाम कंदो आ दरमियान में कई पर्दा हिजाब हुंदा आहिनि मां तो रब खे ॾिसी न सघंदो आहियां उन्हनि पर्दनि हिजाब जे करे सिर्फ़ तुंहिंजो कौल ऐं फरमान तुझो आवाज़ ॿुधंदो हां ओ मुंहिंजा मौला तुझो एॾो मिठड़ो आवाज़ आहे पंहिंजो दीदार करा पर तो दीदार या मूसा नंतरानी चई न करायो या इलाह आलमीन मां तुझो कलीम तोखां पुछां थो त को अहिड़ो बंदो बि हूंदो जंहिं बंदे ऐं तो ख़ुदा जे दरमियान को पर्दो को हिजाब न हुजे। मुझे रब्बुल आलमीन फरमाईंदो आहे हा मुंहिंजा मूसा कलीम नबी या अल्लाह हो केड़ो खुश नसीब आहे केड़ो खुश किस्मत आहे जंहिं तुंहिंजे विच में को पर्दो हिजाब न हूंदो आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मुंहिंजा कलीम नबी आखिरी दौर में मां पंहिंजो महबूब नबी दुनिया ते मोकिलींदुसि वो मुंहिंजो हबीब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नबूवत फरमाईंदो उन जी उम्मत थींदी कुंतुम खैरा उम्मतिन बेहतरीन उम्मत जो उनके एजाज़ मिलंदो उन उम्मत नामा मेहमान महीनो रोज़न जी फर्जियत वास्ते रमज़ान मुबारक मोकिलींदुसि उन जो रहमत रब उन्हनि खे एॾियूं त अता कंदुसि जो उहे रोज़ेदार असौमली मुंहिंजे लाइ रोज़ो रखंदा मुंहिंजी रज़ा जे लाइ रोज़ो रखंदा रोज़े रखण महिल मां अल्लाह ऐं मुंहिंजा फ़रिश्ता उन जे मथां दुरूद मोकिलींदासीं सुम्हंदा उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे मूं ख़ुदा जो रहमतूं मिलंदियूं पर जॾहिं रोज़े खोलण जो टाइम ईंदो उञारा हूंदा बुखारा हूंदा मुंहं लथल हूंदा अजीब कैफ़ियत हूंदी उन कैफ़ियत में जॾहिं मुंहिंजा बांगड़ा हथड़ा खणंदा दुआ घुरंदा उन्हनि जी दुआ ऐं मूं ख़ुदा जे दरमियान को पर्दो को हिजाब न हूंदो जो कुछ भी घुरंदा मां रब्बुल आलमीन उन्हनि खे अता फरमाए छॾींदुसि। ए रोज़ेदारो केॾी ख़ुशकिस्मती आहे उन महिल ताम ॾे तवजह न हुजे शरबत जे मिठे गिलास ॾे तवजह न हुजे इहो त सुन्नत आहे हुई बि अदा थींदी पर जॾहिं रोज़े खोलण जो टाइम क़रीब अचे अल्लाह जी बारगाह में हथड़ा खणी ख़ुदा खां पंहिंजी बख़्शिश घुर अल्लाह जो पर्दो घुर अबे अम्मा जी बख़्शिश घुर ओड़े पाड़े जी लज शर्म शनास हया घुर उस्तादन जे अदब एहतराम उन्हनि जी खिज़री उम्र जे लाइ दुआ घुर पंहिंजे ईंदड़ नस्ल जी हिदायत जे लाइ दुआ घुर जेका दुआ घुरंदे रब तुंहिंजी दुआ क़बूल फरमाईंदो वेंदो। उहो महीनो आहे जेको अल्लाह ताला असां यवां खे अता फरमायो रमज़ान मुबारक ही रहमत जो महीनो महबूब चयो मुंहिंजी उम्मत जो महीनो मुझे आका मदीने वाले मीर फरमायो रजब शहरुल्लाह रजब अल्लाह जो महीनो व शोबान शहरी शोबान रसूलुल्लाह जो महीनो व रमदान शहर उम्मती रमजान जो महीनो मुझी उम्मत जो महीनो आहे पोइ इनाम एज़ाज़ तो असांखे मिलियो 11 महीना जल चरण वारा हिकिड़ो महीनो रोज़ा रख अल्लाह जो इज़्न ऐं करम तनहार हिन महीने जे अंदर नफ़िल जे एवज़ फ़र्ज़ जो सवाब फ़र्ज़ जे एवज़ 70 फ़र्ज़ जो सवाब
हिकड़ो रोज़ो फ़र्ज़ आ, रोज़ो नमाज फ़र्ज़ पढ़ूं था, रोज़ो रखूं था फ़र्ज़ आ, इहो हिकड़ो रोज़ो न समझ। रमज़ान मुबारक में हिकड़ो रोज़ो रखी अल्लाह ताला तुंहिंजे दफ़्तर में 70 रोज़न जो सवाब थो लिखाए छॾे। पर आम तौर ते हिकड़ो महीनो आ हिन दुनिया जे अंदर अल्लाह जो वाइदो आ त हिक जे बदले ॾहूणियूं नेकियूं ॾहूणो इनाम मिलंदो। हिकड़ो महीनो रमज़ान जा रोज़ा रखी तुंहिंजे दफ़्तर में 10 महीननि जा रोज़ा अची विया। सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10 महीना त रोज़े में ॻणिया विया, लेकिन 12 महीना अल्लाह ताला कुरान में फरमायो आहे इन्ना इद्दत शुहूर इंदल्लाहि 12 शहरन फी किताबिल्लाहि यौम खलक़स समावाति वल अर्द। उन्हनि 12 महीननि मझा सिर्फ 10 महीननि जो एज़ाज़ हबीबन फरमायो सहाबो जी आका ईद जो ॾींहुं आयो, अल्लाह जो शुक्र कयो, अल्लाह जो ज़िक्र कयो, मज़े सां खाओ पियो, माइटनि मिटनि सां मिलो। उन खां बाद तव्हां 6 रोज़ा शवाल जा रखो, 60 10 महीननि जो अजुर रमज़ान जे सदके, 2 महीननि जो अजुर शवाल जे 6 रोज़नि जे सदके। हाणे ज़िंदगी जा ॿिया ॾिहाड़ा भली खाईंदा पीअंदा जे दफ़्तर में लिखियल आहे त मुंहिंजे महबूब जो उम्मती 12 महीना रोज़े सां। अल्लाह ताला मुंहिंजो चवण